कुमार माली एक्सरे टेक्नीशियन आयोसी मिस्टर वॾी खां एच जो मुलाज़िम आहियां। असांखे डीजी लेटर ॾिनो वियो 5 ॾींहंनि जो त तव्हांजो कॉन्ट्रेक्ट ख़तमु थियो। असां 5 सालनि खां कमु कयूं पिया। ख़ुदा करनि असां कोरोना में असां पंहिंजूं जानूं ॾिनो, असां सभिनि खां अॻियां थियासीं। असांजो जेको MS हो हिते हू बि कोरोना जो मुतवा थियो, हुनखे इलाजु कयोसीं। असां माना सीरियस हालत में हो ऐं असांखे 5 ॾींहंनि में इहो लेटर मिलियो हुयो त तव्हां घर हलिया वञो। त साईं असां बेरोज़गार थी वियूं। पहिरीं तव्हां ॾिसो पिया ॾींहों ॾींहुं महांगाई पई थिए, सभिनि खां हर शइ महांगी थी वई आहे। असां बेरोज़गार थी विया आहियूं, असांजा बच्चा बुख पिया मरनि। असां गुज़ारिश कंदासीं मुराद अली शाह खे त असांखे गवर्नमेंट में जम कयो वञे ऐं असां वरना त असांखे कॉन्ट्रेक्ट में रखियो वञे। असांखे यकदमि असांजी रोज़ी फुरे तव्हां असांखे सफ़ा बेरोज़गार कयो पिया। हुननि खां पोइ असांजो इहो ई रद्द अमल हूंदो, असां ख़ुदकुशियूं कंदासीं। असां पंहिंजे बच्चनि ॿारनि खे मारे छॾींदासीं, गला घोटे छॾींदासीं। त असांखे अॻियां त ॿियो का ऑप्शन ई न आहे, असीं बुख में मरी वेंदासीं। त असां इहो ई चाहियूं था साईं मुराद अली शाह खे त असांखे पको कयो वञे। असांजूं डिग्रियूं पयूं आहिनि, असांजा टेक्नीशियन जा कोर्स कयल आहिनि। असां पोइ बि असां 2-4 हज़ार ते प्राइवेट में लॻा पिया आहियूं। मुंहिंजा साईं असांखां नखो गुज़ारो थिए। असां इहो चऊं था असांखे गवर्नमेंट में ज़ब्त कयो वञे या असांजो कॉन्ट्रेक्ट पको कयो वञे। त तव्हांजी वॾी महिरबानी।